अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, SSP कश्मीर अमजद अहमद शेख जे हिदायतन ते हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चालीहे जे सिलसिले में अमन अमान जे सूरत हाल बहाल रखण लाइ पुलिस ऐं रेंजर्स जो फ्लैग मार्च कयो वियो। पूरे ज़िले में दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता मुकमल बंदि कया विया आहिनि, जॾहिं त सिंध बलोचिस्तान जी सरहदी पट्टी ऐं कचे जा दाख़िली ऐं ख़ारिजी रस्ता बि मुकमल बंदि कया विया आहिनि। ॿिए तरफ़ शिया उलमा काउंसिल पाकिस्तान ज़िला कंदकोट 19 सफ़र मदरसा इरशाद सकलेन खां मातमी जुलूस बरामद थियो, जेको मुक़रर रस्ते खां थींदो मेन रोड हबीब बैंक DSP चौक खां थींदो इमाम बारगाह सैयद गुलाम शाह ते ख़त्म थींदो।